अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां साथियो। अॼु हिकिड़े माण्हू जा ॿ किताब आहिनि, ॿ मुख़्तलिफ़ ॿिन्हिनि जा मौज़ू अलॻि। हिकिड़ो त नाविल आहे ऐं ॿियो हिकु शख़्स जी ज़िंदगी ते आहे। ॿई किताब कीअं हिन यकीन कयो मूं पढ़िया सिर्फ़ु हिन मैडम जे किताब जा ॿ अखर जेके लेख मुर्तब वाहिद कान लिखिया आहिनि उहे पढ़िया आहिनि। बाक़ी हिन किताब खे मूं न पढ़ियो आहे। नाविल खे किताब दुश्मन हुनजो नाविल नालो आहे। हिन में किताब दुश्मनी आहे या नालो हिकिड़ो आहे, कमु ॿियो आहे। साथियो हीअ मुंहिंजी 300 वारी वीडियो आहे। 300 वीडियो मां ठाहे चुको आहियां। किताब जे मामले खां कुझु ट्रेवलिंग जे कुझु अहिड़ियूं यादगार जॻहियूं, अहिड़ियूं यादगार शख़्सियतूं जंहिंमें सिंध जो किरदारु, सिंध जा लिकियल तारीख़ी माॻ मकान, सिंध जा विसारियल अहिड़ा किरदार जंहिं पंहिंजी सिंध लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ जाखुड़ किरदारु आहे। उनजे मुख़्तलिफ़ कलोड़ा दौर जो हुजे, सरेमल चांडियो हुजे या असांजो ॿुध जा ठुल हुजनि, अहिड़ा कुझु जेके हक़ीक़तूं जेके आहिनि उहे मां वीडियो रखियूं आहिनि। तव्हां पोइ हिते ॾिसी सघो था तारीख़ी माॻ मकान उन्हनि जायुनि ते जेके जेके माना घटि माण्हू वियो आहे, घटि उनखे डिस्कवर थिया आहिनि, उन हवाले खां वीडियो ठाहिनि। कुझु शार्ट वीडियो हुया यूट्यूब ते, हिनमहिल ते वीडियो न हलिया आहिनि। इनजो सबबु इहो आहे त हिन जा कॉन्टेक्ट, किताबनि जा कॉन्टेक्ट ॾिसंदड़ यूट्यूब ते घटि आहिनि। पर मुंहिंजो जेको हिकिड़ो इहो आहे त सिंधी अदब खे, पंहिंजे सिंधी किताबनि खे, कुझु उर्दू किताबनि खे, अदब खे प्रमोट करणु आहे। साथियो कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त जेको आहे सो किताबनि जे बारे में, किताबनि लाइ मां संदरो ॿधी निकिरां ऐं किताब पब्लिशर हैदराबाद खां वठी सॼी सिंध, कराची खां कशमोर ताईं, कशमोर खां फिरंदो ॿई पासा, विचोलो, लाड़, काछो, उत्तर ओभर, थर, रेगिस्तान, जाबलू इलाइक़ा, झर झंग वञी किताबनि जो तारीफ़ करायां, किताबनि खे मुतारिफ़ करायां, दर दर ते किताब ॾियां। पर इंसान जी सोच हिकिड़ी ईंदी आहे, थींदो ॿियो आहे। साथियो वीडियो खे ॿिया मौज़ू खोलनि, हाणे अचो थोरो किताबनि जो तारीफ़ करायूं। साथियो हीअ आहे बावकार औरत बावकार अॻवान। मैडम हमीदा खड़ो जो जेको आहे सो हिकु उनजी शख़्सियत ते आहे। वाहिद कादर मुर्तब कया आहिनि जा कुझु मैडम ते लिखियल मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मज़मून आहिनि, जेके हिन सहेड़े किताब सूरत में आंदो आहे। ऐं मैडम जो पंहिंजो किरदारु आहे। हीअ कुझु तस्वीरूं आहिनि बैक टाइटल ते। डॉक्टर हमीदा खड़ो सन में कारकुन सां गॾु डॉक्टर मंसूर कादिर ऐं डॉक्टर हमीदा खोड़ो, साईं जेम्स हमीदा खोड़ो, पानल आजियाणी तकरीब, स्टेज अब्दुल हमीद जतोई, साईं जेम्स गुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी, शेरबाज़ मज़ारी, हफ़ीज़ पीरज़ादो ऐं ॿिया वेठल, हबीबुल्ला नारो जो, बाचा ख़ान ऐं डॉक्टर हमीदा खोड़, साईं जेम्स बाचा ख़ान ऐं हमीदा खोड़ो, मैडम हमीदा खोड़ो। हीअ साथियो कुझु तस्वीरूं आहिनि जेके जेको आहे सो तव्हांजे ॾाढो पेश कयूं। हीअ जेको आहे किताब जो टाइटल आहे बावकार औरत बावकार अॻवान, डॉक्टर हमीदा खोड़ो बाबति मज़मून। जेके असांजे साथी आहिनि सहेड़ा आहिनि, किताब मार्केट में पियो आहे ऐं 200 रुपया क़ीमत तव्हां घुराए सघो था। हिन खां मां फ़ोन नंबर बि ॾियां थो इदारे जो, त हिन खां घुराए सघो था। साथियो हीअ हिन जेको आहे सो जंहिं त लिखियो आहे मैडम डॉक्टर हमीदा खोड़ो साहिबु जंहिं लिखियो आहे, हीअ उन्हनि जा जेके आहिनि सो टाइटल ऐं हुननि जा लेखक जेके आहिनि सो जंहिं माण्हुनि ते लिखियो आहे हुनजे सहेड़े करे हिकिड़ो किताबु आंदो हुयो आहे। चङो कमु बि आहे ऐं ॿियो बि घणो कुझु आहे, मां ॿियो नथो चवां त ॿियो छा आहे। हीअ साथियो डॉक्टर हमीदा खोड़ो विच साॼाण शख़्सियत त सुञाण शख़्सियतूं हे टे टिक कयो आहे, इन खे हटी करे बाक़ी ॿियूं शख़्सियतूं जेको आहे सो जंहिं मैडम हमीदा ते लिखियो आहे। वाहिद कांदो लिखे थो त तारीख़ में कंहिं बि माण्हू जो कलमी पूरो ज़ाया नाहे थियणु वक़्तु हालतूं कंहिं मोड़ ते अॼु वराक उॾे इन शख़्सियत खे भाकुर में ज़रूरु भरींदियूं आहिनि। उहो ॾिसी हिकु दौर जो थक लही वेंदो आहे। सिंध में क़ौमी सियासत तारीख़ जो हिकु तवील सफ़र आहे। वतन सां लाज़ मोहबत ऐं केतिरियूं ज़िंदगियूं क़ुर्बान थी वियूं आहिनि। शहादत जा मीनार जी विया आहिनि, ज़मीनदार जेतिरा वर्क लिखिजी विया आहिनि, ज़मीन जेतिरा वर्क लिखिजी विया आहिनि। सूल जी ॻाल्हि खे सच चवण बाक़ी पाणी ॾिनो वियो आहे। मक़सदु हटण लाइ जेलनि जा दरवाज़ा खुलिया विया। धरती जे माण्हुनि खे परे जलालतनि सां भयानक रूप ॾेखारियो आहे। रूपो क्षेत्री जो चंड सां सिल खे लिखी वञे कुफर जूं फतवाऊं। सिंध जे वेझे तारीख़ में टोड़ी फाटक में वाक़ियो थियो, जंहिंमें किताब जी शिकिल ॾिनी वई आहे। क़ौम सां अॻुवान डॉक्टर हमीदा खोड़ो उन समूरे केस खे किताब शिकिल ॾिनी वई आहे। अदालत में केस दाख़िलनि खां वठी बयाननि ताईं उन समूरे महिल हमीदा खोड़ो बेख़ौफ़ थी मुंहुं ॾिनो आहे। डॉक्टर हमीदा तोड़े जो अयूब खोड़े जी नियाणी हुई, लेकिन
हिन बावकार औरत पंहिंजी सुञाणप धार कराए ऐवान में हुई त पोइ बि कोम्प्स अॻुवाण हुई। हिन पंहिंजे सियासी किरदार खे साफ़ु सुथिरो रखियो। हिन जी ख़्वाहिश हुई त ऐवान में हिकु कोम्प्स हुजणु घुरिजे, असांजा माण्हू हिन मोर्चे खां परे न रहनि। लेकिन इन न थी सघियो। असांजा कोम्प्स अॻुवाण ऐवान में विया त सही, पर जियाला थी विया, लीगी थी विया, या न थी हुननि जो को बि वाज़े किरदारदार न रहिजी सघियो। ऐं सिंध में माण्हुनि जा मसइला उते ई रहिजी विया। डॉक्टर हमीदा खोड़ तारीख़ी शागिर्द हुअण हिन जा किताब हुन ॻाल्हि जो वाज़ ॿुधाए। सिंध जे बावकार औरत अॻुवाण जे विछोड़ ते लिखियलु तासर मज़मून गॾु करे संदसि वरसीअ जे मौक़े ते किताब सुज़मी नलड़ी भेटा पेश कयूं पिया। हिन कम खे आउं अदबी क़ौमी फ़र्ज़ु सम्झां थो। साथियो, हिन इदारे खां तव्हां कॉल करे हीअ किताबु घुराए सघो था। मैडम हमीदा खोड़ो जो किरदारु उन सां वाक़ुफ़ु आहियो। मां जेको आहे सो छा तव्हां ॿुधायां, छा ॿुधायां त मैडम कीअं हुई, छा हुई, सभु कुझु तव्हां जाॾो आहे। खुलियल किताबु आहे। मां ॻाल्हाए करे यूट्यूब जी क्राइटेरिया नथो जेको आहे त उन ते पूरो न रहंदुसि, इन करे मां घणो न ॻाल्हाईंदुसि। बसि किताब जो तारीफ़ तव्हां पढ़ंदड़ सम्झंदड़ सम्झी वेंदा। मैडम हमीदा खोड़ो किरदारु सभु कुझु तव्हां जाॾो आहे। मां यूट्यूब जी क्राइटेरिया जे करे नथो ॻाल्हाए सघां। हीअ तव्हां जाॾो किताबु आहे, हीअ लेखक जंहिं लिखियो आहे, सभु कुझु तव्हांजे साम्हूं आहे। वधीक सॉरी दोस्तो, हीअ जेको नंढिड़ो किताबु आहे, नंढिड़ो किताब जो आहे, मार्केट में मिले थो, न मिले त इदारे जो नंबर ॾिनो आहे, तव्हां घुराए सघो था। ऐं साथियो, हीअ ॿियो आहे किताब दुश्मन। साथियो, नाविल किताब दुश्मन हीअ लेखक पाण आहे। हीअ लेखक पाण आहे। हीअ तव्हांखे थोरो ॿुधायां। हीअ ॾिसो, हीअ असांजो साथी वाइद कांदड़ो। क़ीमत तव्हां ॾिसो, मां तव्हांखे हीअ हिन जी क़ीमत आहे। ऐं पेजिस तव्हांखे ॾेखारियां। हीअ 112 पेजिस आहिनि। हीअ तव्हां ॾिसो, थोरो हिन जो मसइलो थियो शेडिंग जो, सो वेझे आणे तव्हांखे ॾेखारींदुसि त हीअ हेतिरा पेजिस, 112 पेजिस ऐं 600 रुपया क़ीमत। डस्ट कवर आहे, पर यार मां बार बार चवंदो आहियां त अहिड़ो ज़ुल्म चङो कोन्हे। 600 रुपया क़ीमत, 112 पेजनि जा। नथो लहे मुल एतिरो नथो करे किताब। इहे तव्हां लेखक साईं तव्हां किताब दुश्मनी तव्हां पाण था कयो पिया। किताब जो नालो किताब दुश्मन आहे, पर किताब दुश्मन तव्हां आहियो। असां बि इदारे में लह विचड़ में आहियूं पब्लिशिकेशन सां। एॾा किताब महांगा न आहिनि। पनो महांगो आहे, थियो पने जा रेट लही विया। लेकिन तव्हां वापारनि वांगुरु बाबा असांजे पुराणा सामान घुरायल आहे, इन करे क़ीमतूं असां नथा लाहे सघूं। साथियो, वीडियो लाइ अर्ज़ु कंदो त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। किताबनि जे हवाले खां का ॻाल्हि ग़लति हुजे या कीअं त कमेंट्स करे ॿुधाईंदा कयो। लख लाइक साथियो।